जी बिल्कुल, गुज़िरियल 8 ॾींहंनि खां मिट्टी जे तूफ़ान जे लॻण जे करे मसू बुरगड़ी लतीफ़ शाह स्टाफ ऐं ॿियनि इलाइक़नि में तेज़ हवा जे करे वापडा मटियारी जी नाअहली सबबि जेके बिजली जा थंभा ढही पट थी विया हुआ, जेके गुज़िरियल 8 ॾींहं गुज़रण बावजूदि वापडा मटियारी वारनि सिधा करण जी ज़हमत न कनि, जॾहिं त इलाइक़े वासी सख़्तु मुतासिर आहिनि। जॾहिं अचो त जेकब न्यूज़ पारां हिननि सां ॻाल्हि ॿोल करियूं त हिननि जा कहिड़ा वीचार आहिनि। इहो इशू हले पियो, गुज़िरियल 9 ॾींहं थी विया आहिनि, 8-9 ॾींहं असां वापडा वारनि सां मिलिया बि आहियूं, को बि उन्हनि एक्शन न खयो आहे। असांजो MNA जेको आहे संतारिक शाह जामोद आहे, उनजे बावजूदि बि उन्हनि अञा को नोटिस न वरितो आहे। साईं असां सां बिल्कुलु राब्ते में आहे। साईं 4 थंभा जेके किरिया आहिनि, हींअर असां बीठा आहियूं कोठियार मोहम्मद कलोड़े में। इन खां अलावा लतीफ़ शाह अमूकोटा तूफ़ान आयो हैदराबाद खां, जेको आहे सो इहो हितां थींदो हुयो, उन में तक़रीबन जेको आहे सो तमामु घणे हद ताईं नुक़सानु थियो, पर इन में लाइट जो बि वॾो नुक़सानु थियो। ये 4 थंभा जेके हींअर जिते असां बीठा आहियूं दरगाह लतीफ़ शाह ते कोठियार मोहम्मद कलोड़े जे साम्हूं, उते ई तव्हां ॾिसी रहिया हूंदव थंभो जेको हे 4 थंभा किरियल आहिनि। इन जी वजह सां हफ़्तो थी वियो आहे, हफ़्ते खां 8-9 ॾींहं थी विया तक़रीबन, जंहिंमें अञा ताईं लाइट न आई आहे। असां ऐं असांजा ॿार बच्चा सभु तमामु घणा परेशान आहिनि। इन खे जे करे असां यकदमि जेको HDO मटियारी खे वापडा वारनि खे इतला ॾिनी ऐं उते असां न निकितो आहे। इन करे इहो तव्हां ॾिसी रहियो आहे, अॼु ॾींहं ताईं बि जेको आहे सो 8-9 ॾींहं कमकार न कयो वियो आहे। ऐं असां सख़्तु एहतिजाज करियूं था। महिरबानी करे असां चीफ वापडा खे रिक्वेस्ट करियूं था, CM साहब खे रिक्वेस्ट करियूं था ऐं ॿियनि वसवारनि खे रिक्वेस्ट करियूं था, महिरबानी करे जल्द खां जल्द हीअ असांजो मसइलो हल करायो वञे। सॼे इलाइक़े जी लाइट जेका आहे सा गुज़िरियल तूफ़ानी बरसातुनि में जेको नुक़सानु थियो, 90 फ़ी घंटा रफ़्तार सां जेका हवा लॻी, हिन असांजे इलाइक़े जा वॾा नुक़सान कया आहिनि। इन में काफ़ी ॻोठनि में घर वीचारनि जा माण्हुनि जा ॾठा आहिनि, पर हिते जेको सो वॾे में वॾो जेको गर्मीअ जे हिन मौसम में जेको बिजलीअ जो जेको बहिरान आहे, इहे लाइनूं जेको रेस्को वारनि जो मटियारी सेक्शन सां असांजी लाइनूं किरियूं पियूं आहिनि। अॼु 9 ॾींहं आहिनि असां ॻोड़ा करे वेठा आहियूं, पर असांजो सभु तदार कोट थो थिए ऐं जेको सो वापडा वारा न पिया बहाल कनि। असां वक़्त जे जेको सो आला हुकुमरान ऐं उनखां अलावा हेस्को जा वॾा बाला जेको सो ऑफिसर आहिनि, उन्हनि खां बि मुतालबो कनि हीअ लाइन जेके असां जल्दी रिपेयर करे बहाल कई वञे। जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी त जेकब न्यूज़ पारां जिन जो चवणु हो त गुज़िरियल 8 ॾींहंनि खां वापडा मटियारी वारनि जी नाअहली जे करे जेके थंभा किरियल आहिनि, जॾहिं त वापडा मटियारी वारा हिते असां केतिरा ई दरख़्वास्त करण बावजूदि पहुची न सघिया आहिनि। जॾहिं त हिते केतिरनि ई ॻोठनि जी गर्मी, हिन शदीद गर्मी जे करे बि केतिरनि ई ॻोठनि जी लाइन कटियल आहे, जॾहिं त हिते को वापडा मटियारी वारो जे लाइ तयार ई न आहे। कैमरा टीम सां गॾु नूर मोहम्मद, जेकब न्यूज़, मसू बुरगड़ी।